अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां ठीक ठाक ख़ैरियत सां हूंदव। साईं मौसम ॾिसो था बहितरीन थी वियो आहे ऐं उन सां गॾोगॾु बस काॾे वञ। बस दोस्तो हे ॾिसो असांजो पायलट असां सां गॾु। बर्फ़ ख़तम थी वई आहे, मौसम बहितरीन थी वियो आहे ऐं अगर ट्रक वारो ब्रेक थो बस हाणे इहे साईं ब्रेक ऐं रेस त कमु हलंदो पियो न साईं। हे ॾिसो ज़िंदगी साईं रूटीन ते वापसि अचे थी, हिन जे करे गाॾियूं जाॾे काॾे गाॾियूं ट्रैफिक वधी वई आहे तमामु। साईं नज़ारा कुझु अहिड़ा आहिनि, झील लेक व्यू घर तमामु बहितरीनु। इहा उहा ई लेक आहे साईं जेका 2-3 दफ़ा तव्हांखे ॾेखारी आहे। हीअ 9,000 एकड़नि में आहे ऐं बसि हाणे जीअं ऊन्हारो अचे थो, हे वण सॼा साईं सावल थी वेंदी। पर हाणे बैक टू ज़िंदगी पवलियन अचे थी पई। न अञा अॻे आहे त साईं हे सॼो ॾिसो था पिया टेक्सिस जिते पोएं हफ़्ते बर्फ़ ई बर्फ़ हुई, तक़रीबन 2 फुट बर्फ़ किरी। हाणे साफ़, न मक्ख न मच्छर न पाणी, हर शइ गायब, धुआंधार उस। बसि साईं नेब्रास्का पहुचण वारा आहियूं, तव्हांखे ॾेखारींदासीं मज़ेदार। पोएं दफ़े जीअं अमेज़ॉन जा पायलट्स वग़ैरह हुया, हिते बि साईं ईअं सेल ते ऐं प्लस में रेगुलर प्राइसिस हर शइ मिलंदी आहे, उहा तव्हांखे ॾेखारींदासीं। दुकाननि में रश वग़ैरह शुरू थी वई आहे साईं। हेठां पूरो हाईवे ऐं हेॾे आहे नेब्रास्का फर्नीचर मार्ट। इहे साम्हूं आहे साईं पूरो अमेरिका जो ओन ब्रांड, अमेरिकन ब्रांड नेब्रास्का फर्नीचर मार्ट। साईं अमेरिका जो पंहिंजो ओन नेब्रास्का फर्नीचर मार्ट पहुची वियासीं। अमेरिका जो पंहिंजो ब्रांड आहे साईं, वॾे में वॾो, जिते फर्नीचर सां गॾु घर जी ज़रूरत जूं शयूं हर शइ अवेलेबल आहे। ॾेखारींदा जिते साईं मेलो लॻल आहे सेल जो, त सोचियोसीं ॾिसूं चकर हणूं, तव्हांखे बि ॾेखारियूं। बसि अदा ई अची वियासीं। ॾिसो बस अदा है पहुची विया आहियूं नेब्रास्का फर्नीचर मार्ट। इलेक्ट्रॉनिक्स फर्नीचर घर जी हर शइ साईं हिते मिलंदी आहे ऐं पूरी पार्किंग हिन जी आहे। पार्किंग टावर्स हिन जा आहिनि, साम्हूं पार्किंग, माण्हू अचनि था हेॾां पार्किंग, फ्लोरिंग अॻिते हली तव्हांखे ॾेखारिनि था। पर हुन खां अॻु में दोस्तो शेयर कंदा हलो हिन वीडियो खे, तव्हांजी महिरबानी थींदी। बसि हिकिड़ो क्लिक साईं। बस दोस्तो जीअं ॾिसो था फर्नीचर मार्ट ते पहुची विया आहियूं। नेब्रास्का अमेरिकन जो पंहिंजो ब्रांड आहे, वॾे में वॾो साईं फर्नीचर मार्ट स्टोर आहे। इलेक्ट्रॉनिक्स, वीडियो गेम्स, फर्नीचर, घर जूं शयूं, खेॾणा, टीवियूं, फ्रिजूं, हर शइ हिन ते साईं अॼु मेलो लॻल आहे। सोचो तव्हांखे ॾेखारियां, पर साईं अंदरि बिल्डिंग खां एंट्री थियण खां अॻु में SOP जो जेसि ताईं ख़्यालु न कंदासीं एंट्री न मिलंदी। साईं सिहत जो ख़्यालु ज़रूरी आहे, पंहिंजे लाइ, पंहिंजे प्यारनि जे लाइ ऐं ॿियनि जे लाइ। तव्हां जंहिं ॾींहुं ॿियनि जे लाइ सोचणु शुरू कयो न, तव्हांजी ज़िंदगी साईं बहितरीनु थियणु शुरू थी वेंदी। माज़रत, ख़बर ई नथी पए काॾो वञिणो आहे दा। बसि वञिणो त हेॾो ई आहे। बसि अची वियासीं साईं अंदरि। ॾिसो त असांखे ख़बर नथी पए अदा। बसि ईंदे ई अंदरि ईंदे ई अदा एंट्री में ही ॾिसो क्रिएट इमेजिन ड्रीम पूरो साईं। हाय, हाउ आर यू?
चेकआउट सेक्शन पर अॻ में ॾिसंदासीं छा छा आहे, कहिड़ी शइ किथे आहे, पूरो नक्शो आहे साईं। तव्हां हिते इंट्रैक्ट करे सघो, किथे आहे डायरेक्टरी पूरी, अप्लायंसिस, डाइनिंग एरिया, डिज़ाइन गैलरी, पूरो साईं तव्हांखे डेमो 3D मॉडल ठाहे ॾींदा आहिनि। तव्हां अगरि घर हिन खां डिज़ाइन करायो त हेॾे साईं हे आहे पूरो कारपेट सेक्शन, बारबेक्यू सेक्शन ऐं उन सां गॾोगॾु अदा हे बि पूरो कारपेट सेक्शन आहे। परी भिक असां पोइ हलंदासीं। अॻ में तव्हांखे मथां घुमाए अचूं, जंहिंजे लाइ आया आहियूं उहो ॾेखारियूं। हे पूरो साईं कारपेट वग़ैरह जेके रखंदा आहियूं फर्श ते उहो आहे। ऐं उन सां गॾोगॾु अदा जे भाउ मुंहिंजा तव्हांखे चयोसीं हे उहे कारोबार आहिनि जेके अगरि अलाह तव्हांखे ताक़त ॾिनी आहे, एतिरो फाइनेंस आहे त तव्हां स्टार्ट करे था सघो भाईजान। अहिड़ा फर्नीचर मां साईं असांखे तव्हांखे ॿुधायां, सिंध में अहिड़ा माण्हू पिया आहिनि अरबपति खरबपति। हे साईं मथे ईंदे ई नओं नक्शो ऐं सां गॾोगॾु हे ॾिसो अदा टेबल सेल्स वग़ैरह, डाइनिंग टेबलियूं, फ्लोर पूरो अचो वेही ॾिसो, ठीकु आहे, सेटिंग करे ॾिसो तव्हांजे घर पंहिंजे हिसाब सां। ऐं मसाजर चेयर बि आहिनि, मसाज वठो, नो अपॉइंटमेंट अची वियो मज़ा वठो, कोई पैसा न आहिनि साईं, फ्री में। हाली कुर्सियूं फुल लॻियूं पियूं आहिनि, तव्हांखे अॻिते हली ॾेखारियूं था। हे साईं हेॾां सोफ़ा 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 साईं पुछा कई आहे, हुननि चयो मेलो जेको लॻल आहे न उहो लॻल अथव हेॾे क्लियरेंस में साईं। बसि अची विया उन माण्हू कीअं हिते वालारियूं वेठा आहिनि, वठनि था पिया रेट। ऐं हिननि जी उहा प्राइस साईं वधीक आहे, ठीकु आहे। हाणे मिसाल सपोज़ हे आहे साईं, ठीकु आहे, 850 जो हुयो 150 में लॻल आहे। हीअं शेप ते सोफ़ा, हेॾो बेड लॻल आहिनि, पोयां सीनारियूं लॻल आहिनि। ऐं हे पूरा साईं बेड हलनि था। असांजो पायलट होॾे ॻोल्हे थो पियो पंहिंजो सामान, चए थो मन का शइ पसंदि अची वञे। ऐं पूरियूं साईं डिस्काउंटेड प्राइस ते लॻल आहिनि साईं पूरियूं। ऐं हेॾा सोफ़ा आहिनि, बेड त साईं हे पूरो माना प्राइस तमामु जेका रेगुलर प्राइस हूंदी आहे उन खां तमामु घटि ते आया अथऊं। ऐं थोरो चवनि था असांखे देरि थी वई आहे ईंदे, इन जे करे घणो माल हली वियो आहे। पर हे ॾिसो साईं जेको माल हली वियो आहे रेड़नि ते खणी करे होॾे रखंदा वञनि था माण्हुनि खे। मां तव्हांखे हिन जो वेयर हाउस ॾेखारियां थोरो अदा। हाणे अचे जॾहिं को माण्हू छो त असां वटि ID आहे कोन, ID हिननि वटि आहे। हे पूरो साईं ओवर हे सॼो माल खपी वियो आहे, हेॾो बि माल हे खपी वियो आहे, रैपिंग थिए थी पई। ऐं पूरो साईं बंदि थी वियो हाणे, हिन जे करे होॾे नथा वञी था, होॾे छड़ो ऑफिशियल्स वञी था सघनि। हे पूरा साईं तव्हां ॾिसो माण्हू ॾिसनि था, वठनि था। ऐं मोस्टली आइटम्स ते सोल्ड जो लॻल आहे साईं, सुबुह साईं अची विकामजी आहे। हे ॾिसो हे मसाज चेयरियूं वग़ैरह हर शइ, लेदर जा सोफ़ा, हे पूरी अदा ॾिसो त माण्हू बसि उन महिल ई वठंदा वञनि था धड़ाधड़। ऐं पसंदि कस्टमर्स करनि था। हे साईं ऑफिस टेबलियूं $200 जी आई आहे। ऐं हीअ बहितरीनु लॻे थी भई, हीअ ॾिसूं घणे जी आहे, 250 जी, पर डैमेज आहे। कंप्यूटर टेबल्स वग़ैरह, ऑफिस टेबल, ऐं हे ॾिसो अदा सोल्ड थी वई आहे, तमामु बहितरीनु। हीअ अदा हीअ हुई सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु $200 जी बहितरीनु टेबल। ईअं ई साईं ऑफिस जूं ॿियूं बि टेबलियूं आहिनि।
ऐं हीअ हिन में हर शइ त $450 जी आहे। सोफ़ा हर शइ ये सामान वग़ैरह साईं, दरवाज़ा, मार्बल टेबलियूं बि आहिनि साईं। डाइनिंग, ये पूरो डाइनिंग सेक्शन आहे। बसि साईं, छा चवंदा आहिनि, मेलो लुटिजी वियो। वठण वारा वठी विया, असांखे वठणी का शइ अहिड़ी ख़ासि न हुई। बसि असां सोचियोसीं वञूं चकर हणी अचूं आउटिंग। तव्हांजे लाइ असां हिकिड़ी वीडियो बि ठाहे सघंदासीं साईं। हाणे अचो तव्हांखे मेन शयूं ॾेखारियां, पर मेन शयुनि खां अॻु में, मेन प्राइसिंग खां अॻु में शेयर, हिकु दफ़ो शेयर ज़रूरु ठहंदो आहे। दा रिक्वेस्ट कयूं था भाउ मुंहिंजा, तव्हांखे अर्ज़ु कयूं था, तव्हांजी महिरबानी थींदी अगरि तव्हां शेयर कंदव त तव्हांजा लख कुर्ब थींदा। ऐं बाक़ी साईं गॾोगॾु तव्हां हे ॾिसो, हे आवाम सॼो ख़रीदारी थो करे पियो। अहिड़ा लेदर सोफ़ा शयूं, माण्हू सुम्हनि था, वेहनि था, ॾिसनि था मज़ो ईंदो की न ईंदो, वठां की न वठां, लेदर खे चेकिंग करनि था, मटीरियल खे। ऐं हे दोस्त जेका जेका शइ विकामजी वई आहे हिननि ट्रॉलियुनि ते खणी करे ॿाहिरि खणी था वञनि विकिणण जे लाइ। ऐं हिते सेल्स रिप्रेजेंटेटिव हीअं आहिनि, आईपैड ते जंहिंखे जेका पसंदि आई ग्राहक खे उन खे उते ई फाइनलाइज़ करे डिजिटली वठी, जंहिंखे पंहिंजी गाॾी ते पाण खणी वञिणो आहे त गाॾी काहे चो होॾो वेयर हाउस ॾांहुं खणी वेंदव, न त अदा तव्हां हे साम्हूं वेयर हाउस आहे। दा हे जेको बि शइ विकामजी वई आहे न सोल्ड, उहे रेड़नि ते खणी ॿाहिरि रखनि था, रैपिंग करनि था, उते गाॾी काहे चो गाॾी में रखी ॾींदा। बाक़ी को वॾो आइटम आहे त तव्हांखे पोइ शिपिंग बि करे घर ड्रॉप ऑफ करे ॾींदा। हे ॾिसो, हे प्राइस ॻाल्हाइनि था घणे आहे कीअं आहे, ठीकु आहे। हे पसंदि करनि थियूं पयूं, ठीकु आहे। हे टेबलियूं वग़ैरह हलनि थियूं। ऐं हे साईं $150 में इनवाइसियूं मिलियूं त वणेसि थी माई खे, नथी वणे सौदो तइ थो थिए। वाह। बाक़ी हे साईं सीनरीज़ वग़ैरह कुझु आहिनि, कॉर्नर टेबल्स वग़ैरह। बसि दा इहे अथव ॻाल्हियूं, इहे अथव साईं शयूं। सोफ़ा माण्हू हे पोड़ो त साईं प्राइस बि ॾिसे थो, वेही ॾिसे थो, सुम्ही ॾिसे थो, हर को माना पंहिंजे हिसाब सां माल ॻोल्हे थो पियो, पंहिंजे हिसाब सां। हे ॾिसो, हे साईं कपिड़े जो बेड बहितरीनु सोल्ड थी चुको आहे, क्वीन साइज़ ऐं नंढड़नि जा साईं। जेका जेका शइ जिथे विकामजी वई आहे उहे उते वठनि था पिया पंहिंजे बचड़नि सां पाण वेही, ठीकु आहे। हे साईं मैट्रेसिस, हेॾे पूरा मैट्रेसिस हेॾे बि नथा हलां। हाणे साईं हलूं था पिया हिन पंहिंजे मेन सेक्शन ॾे। इवेंट जेको मेलो हुयो उन मेले जे बारे में हुयो, पर साईं हाणे तव्हांखे हितां बीह करे सॼो ओवरव्यू करायां। पर उन खां अॻु में शेयर साईं, हे ॾिसो अदा, हेॾे हे पूरी हर शइ, पूरो दुकान साईं सेल जे लाइ आहे। तव्हां वटि पैसा आहिनि त पूरो दुकान बि ख़रीद था करे सघो। हे ॾिसो अदा, हे सोफ़ा लॻल आहिनि, अचो वेहो, जेका शइ पसंदि अचेव उन्हनि ते प्राइस टैग लॻल आहे हर शइ ते। ॼाणे ॾेढर आहे, $90 था। ईअं हर शइ ते, हर आइटम ते प्राइस लॻल आहे। ऐं इन सां गॾोगॾु हे पूरो फर्नीचर आहे साईं, वड़ वड़ जूं टेबलियूं आहिनि, सोफ़ा आहिनि। तव्हांखे तकड़ में हिकिड़ो ईअं ओवरव्यू करायां। हे ॾिसो साईं, हर शइ जी प्राइस टैग लॻल आहे। चवंदा आहिनि माल त मिठाई आहे, जहिड़ो माल तहिड़ी मिठाई, जेॾी खंडु होॾो मिठो। लेदर सेक्शन अलॻि आहे, ठीकु आहे। कपिड़े वारो अलॻि आहे। अहिड़ो ऑफिस जो सेटअप करणु चाहियो त इहो बि आहे। हीअं ॾिसो, हिते अगरि मां पंहिंजे घर में अहिड़ो ठाराइण थो चाहियां त हे साईं हर आइटम जी प्राइस लॻल आहे। ऐं लेदर जूं शयूं हेॾो आहिनि सॼियूं। ऐं
अदा कपिड़े जूं हेॾो आहिनि। ठीकु आहे, हे वे साईं बखमल। ऐं हिते सेल्स एजेंट ईअं हूंदा आहिनि साईं, आईपैड गॾु हूंदा अथनि। जेका शइ पसंदि कयो उते ई सौदो तय कयो, पैसा ॾियो कार्ड जे थ्रू, घर जी एड्रेस जो तव्हांखे घरु ड्रॉप करे ॾींदा। हे जीअं चयोमांइ, हे साईं पूरो कपिड़े जो आइटम्स आहिनि हिते। हेॾो बि ऐं मुंहिंजो दोस्त हिते कमु कंदो आहे हिकिड़ो, उहो ॿुधाए पियो हिन एजेंट जी पघार न आहे, हे सॼा कमीशन ते कमु कंदा आहिनि, कमीशन बेस हिननि जो थींदो आहे। त सोफ़ा लैम्प्स वग़ैरह हर शइ अदा। हेॾो बि सोफ़ा टेबल्स कर्टन्स ऐं हेॾो बि उहे ई। हे साईं अची वियासीं असां मैट्रेस सेक्शन में। गद्दा साईं खटा, अंग्रेज़ी खटा, विहाणा इंग्लिश विहाणा, सुठी निंड भली निंड किनी निंड उहे विहाणा। मोटरनि ते साईं बेड आहिनि हिते हिकु हिकु। हे साईं असांजे नंढड़नि जा, जीअं मां चवंदो आहियां ॿारनि सां प्यारु कयो, उन्हनि जा बेड, उन्हनि जा मैट्रेस। हे ॾिसो अहिड़ा अहिड़ा साईं कमरा आहिनि, अहिड़ियूं अहिड़ियूं शयूं आहिनि त ॿारनि जे लाइ साईं बहितरीन। हे ॾिसो अहिड़ी थीम रखी जो शहज़ादी के, अहिड़ी रखी जो, अहिड़ी रखी जो, या अहिड़ी। इहो साईं तॾहिं चवंदो आहियां, कमायो त तव्हांजा इहे ख्वाब पूरा थियनि, कमायो त तव्हां पंहिंजे बचनि खे अहिड़ियूं शयूं ॾियो, महिनत कयो, जुनूनियत। मां जीअं चवंदो आहियां न, मां हिकिड़ो ख्वाबु ॾिठो आहे। मां सुठे स्कूलनि में न पढ़ियो आहियां, पर मुंहिंजा बच्चा सुठे स्कूलनि में पढ़ंदा। मां गाॾी ते स्कूल न वियो आहियां, पर मुंहिंजा बच्चा गाॾियुनि में स्कूल वेंदा। अल्हम्दुलिल्लाह साईं महिनत कईसीं, हाणे अहिड़ा उन्हनि जा ख्वाब आहिनि पूरा कयूं था। अहिड़ा उन्हनि जा बेड आहिनि उहे वठी ॾियूं था। हे साईं थीम अलॻि कैसल, शहज़ादे खे अहिड़ो ठाराए ॾियूं। थोरो वॾो थियो, हाली फ़िलहालु नंढो आहे, जीअं जीअं वॾा थींदा आहिस्ता साईं बाक़ाइदा अहिड़ा ईअं हिननि खे घर बेड वठी ॾींदासीं। हेॾे बि आहे होॾे उहो ई आहे। मुंहिंजा जीअं मां चयुमि, पंहिंजा ख्वाब पूरा कयो। तव्हांखे का शइ न मिली न, को मसइलो न आहे, पंहिंजे बचनि ते कयो इन्वेस्ट। ॿुधायो त तव्हां बचनि ते इन्वेस्ट कंदो न, पोइ इहे ई वरी रिटर्न तव्हांखे करे ॾींदव। तव्हां अॼु पंहिंजे बचनि सां प्यारु कंदो न, सुभाणे इहे तव्हां ते इन्वेस्ट कंदव। जीअं असांजे डैडी असां सां प्यारु कयो, असां सां हर शइ ॻुझी न रखियईं, हाणे असां ते महिनत कयईं, हाणे असां उन ते कंदा आहियूं हर शइ इन्वेस्ट। अबो चवंदो आहे 100 रुपियो खपे, असां चवंदा अबा 1000 रुपियो वठि। लख रुपियो घुरंदो आहे, 5 लख ॾींदा आहियूं। चवंदो आहे अबा हीअ शइ हुकुम आहे, अबा ख़ादिम आहियूं असां। माउ पीउ जी ख़िदमत कयो, पंहिंजे बचनि ते इन्वेस्ट कयो, टाइम हुजे पैसो हुजे। पोइ अहिड़ा साईं बिस्तरा, अहिड़ियूं अहिड़ियूं शयूं साईं। हे ॾिसो साईं, हे अथव चुल्हा, अंग्रेज़ी चुल्हा, ओवन जंहिंखे चवंदा आहिनि साईं। माइक्रोवेव, होॾे गेमिंग सेक्शन आहे, होॾे तव्हांखे वठी थो हलां। हेॾे अलॻि आहे। हे साईं फ्रिजूं। हे साईं हाई फाई किचन। हेॾो बि हर ब्रांड जो अलॻि अलॻि आहे साईं। तव्हां जेका शइ चाहियो, जेतिरो माल तव्हां चओ त साईं नासी न कारो हुजे, कारो न ॻाढ़ो हुजे, त साईं हर शइ अवेलेबल आहे। हे ॾिसो, तव्हां लॻे थो हे किचन आहे साईं। तव्हांजे काठी जे फार्मे में फ्रिजूं, अहिड़ियूं फ्रिजूं, अहिड़ा चुल्हा, माल त मिठाई आहे साईं। बादशाहनि जा महल, इहे उहे शयूं अथव। पैसो कमायो भाउ मुंहिंजा, तव्हां अहिड़ियूं अहिड़ियूं शयूं, अहिड़ा अहिड़ा माइक्रोवेव, LG ब्रांड, जेका शइ चओ अदा। हाणे अदा दोस्तो, हिते ई हिकिड़ी ॿी क्लियरेंस सेल आहे। हे उहो आइटम आहे जेको डिस्प्ले ते पियो हूंदो आहे या थोरो डिफेक्ट थी वियो आहे, उहो पोइ वरी हिते अधु खां बि घटि प्राइस ते मिलंदो आहे। हे जीअं फ्रिजूं थी वियूं, हे वॉशिंग मशीन आहे, हीटर वग़ैरह, हे माइक्रोवेव,
हे साईं नंढी फ्रिज गैराज में रखण जे लाइ। हे साईं धोबी घाट, सॼो धोबी घाट होॾां फ्रिजूं आहिनि सॼियूं। हे ॾिसो था लख लख 1.5 लख रुपए जी वॉशिंग मशीन आहे कपिड़ा धोइण ऐं सुकाइण जी। हे अलॻि वॉशिंग मशीन आंदा, हो माइक्रोवेव ओवन्स वग़ैरह। हेॾां बि पूरी वॉशिंग मशीन, होॾां ओवन। ऐं हिन सां गॾोगॾु था असांखे टीवी ब्रांड्स वग़ैरह हे हो हर शइ आहे सेल ते साईं, सेल ते बसि उठाओ। अगरि तव्हांखे जीअं एमेज़ॉन वारो चयो हो न, हे उहो ई अथव। हे साउंड सिस्टम ॾिसो साईं $40 में बहितरीनु साईं। तोशिबा जो CD प्लेयर विथ स्पीकर्स, धमाका कयो ॿुधो। ऐं हे साईं टीवी 200 में 15,000 16,000 न 200 माना तव्हांजा घणा थिया 30,000 35,000 में। हे $400 में 80,000 में साईं। हे सोनी जी ॾिसो साईं 1800 में। ऐं इहा तक़रीबन आहे घणा इंच जा, सोनी जी आहे साईं 85 इंच विथ साउंड बार। मां ई पूरो नथो अचे, कैमरा पूरी नथी अचे, पर हिन सां गॾोगॾु भाईजान हे सॼा साउंड बार अथव। हे जेका धमाकेदार ॾिसो था पिया न, इहे शयूं अथव। सैमसंग हे टीवी साईं $1 लख जी टीवी आहे, बहितरीनु क्वालिटी चेक कयो था। बाक़ी साउंड बार आहिनि सॼा। हेॾां बि मॉनिटर डिस्प्ले साईं। हे ॾिसो हे पूरा ऑल इन वन कंप्यूटर लॻल आहिनि। $300 में 37 इंच टीवी हो जाए, स्क्रीन डिस्प्ले कीबोर्ड हर शइ। हे पवलियन जा, हे एसर जो था ET सीरीज़। हे सॼा वैक्यूम क्लीनर साउंड बार साईं $180 जी। वीडियो गेम्स वग़ैरह नंढड़नि जा। हे साईं हेॾे अलॻि सामान पियो आहे, इलेक्ट्रॉनिक्स मोबाइल कवर सस्ता साईं। हेडफोन $5 में आहिनि। ऐं हे साईं कैमराऊं शयूं ॿुधव था। ऐं हे साईं कैमरा साईं। हिते बसि हे JBL जा माइक स्पीकर उठाओ वारो कमु आहे भाईजान साईं। हेॾो खेॾणा, हे माइक्रोवेव ओवन्स। हे साईं नंढड़नि जा खेॾणा, ठीकु आहे, सॼा क्लियरेंस ते साईं। एप्पल जा साईं, एप्पल जी जीअं वॉच आहे, चेक कयो बेल्ट घणे आहे ॾिसो था साईं। $9 में बहितरीनु। मूंखे साईं हिकिड़ो पटो ॻोल्हणो आहे, ॻोल्हे था वठूं, हिते मिली वेंदो भाउ। काॾियो हे त साईं एप्पल जा न आहिनि, हे आहिनि फिटबिट जा। एप्पल जा बि हूंदा हिते, हाणे ॻोल्हे था वठूं। पर उन खां अॻु में साईं तव्हांखे थोरो ॾेखारे छॾियां। कैमरानि जा लेंस, बैटरियूं, कवर, मशीना। हेॾे साईं मोबाइल कवर सॼा गैलेक्सी वग़ैरह हर शइ जा साईं। बसि हे थी वियो शयूं। हिते हिकिड़ी शइ साईं पसंदि आई आहे साईं 4-1, छो त काफ़ी पिनियूं कनेक्ट करियूं हूंदी आहे। कैमरा कनेक्ट करणी आहे, कंहिं महिल छा कनेक्ट करणी आहे, त बसि साईं हे वरिती आहे। हूअं आहे इहा $50 जी, 8,000 जी, पर हिते ऑफर ते बाक़ी हिन खां अलावा साईं हे फ्रिजेस। हे साईं सोनी जो होम थिएटर, ठीकु आहे भाउ। हे ॾिसो जदीद साईं, स्टेट ऑफ द आर्ट। हे साईं DJ वारा म्यूज़िक जिंगल्स। ऐं उन सां गॾोगॾु हे साईं ॾिसो हाणे साईं हे ॼारी वारा स्पीकर अची विया अथव। अॻिते फ्यूचर हिननि जो अचे त धमाकेदार साईं। हे सोनी जा साईं अपडेटेड स्पीकर्स आहिनि, लेटेस्ट। बाक़ी हे सोनी जा पूरा साईं स्टूडियो। सोनी जी छा ॻाल्हि कजे साईं, चवंदा न नाम ई काफ़ी आहे। हेॾे सैमसंग, हे पूरो टीवी सेक्शन आहे। जेको ब्रांड चओ, होम थिएटर चओ, साउंड सिस्टम, प्रोजेक्टर्स पूरा था, जेका चओ था धमाकेदार। तव्हां अचो अदा पूरो पसंदि कयो। स्पीकर, साउंड कलेक्शन, कंपनियूं, ब्रांड, हर शइ। होम थिएटर ठारायो होॾे। हे टीवियूं, हेॾे बि टीवियूं।
साईं टीवी माल साईं माल, पर उन जे लाइ महिनत कमायो। टेलीविज़न सेक्शन आहे, नंढियूं टीवियूं सही आहे त हेॾां बि आहे नंढियूं टीवियूं। होॾे होम थिएटर्स हुया पर हेॾे सही आहे नंढियूं टीवियूं आहिनि पूरियूं। ऐं ड्रोन्स, नेक्स्ट टारगेट ड्रोन जो आहे त माल गॾु कयूं था त ड्रोन वठो मैविक। ऐं उन सां गॾोगॾु साईं हे पूरा ॿियो सिस्टम एप्पल वॉचिस, हे साईं हे आहिनि सैमसंग जूं बड़ जूं वाचा। हे साईं नोट जेको 21 आयो आहे, अल्ट्रा 21 अची चुको आहे साईं, प्री ऑर्डर हले थो पियो। हे साईं पूरो सैमसंग साईं ड्रोन इनाम सां पुछे थो पियो हुयो त छा आहे उहो ॾिसूं था, जे पसंदि अची वियो त साईं हाज़ुर। इन खां अलावा साईं हे पूरो स्मार्ट फ़ोन जे थ्रू स्मार्ट होम तव्हां कीअं कनेक्ट करे था सघो, सोलर पैनल्स, रिंग लाइटियूं असां वटि साईं हीअ लॻल आहे। चाहे मां पाकिस्तान में वेठो हुजां, घर में को बैल वॼाए उन महिल उनजी रिकॉर्डिंग बि थी वेंदी आहे ऐं ख़बर पइजंदी आहे अलर्ट त केरु आयो आहे। हेॾे LG जो सेटअप आहे, हे साईं रिंग जो। तव्हां पंहिंजो पूरो घर सेटअप, लाइटियूं, हर शइ, कहिड़ी लाइट ऑन करणी आहे हितां ताईं गूगल तव्हां चई था सघो, ॻाल्हायो, टर्न ऑफ द लाइट्स, टर्न ऑन, ऑल दिस स्टफ यू कैन कंट्रोल योर होम अप्लायंसिस थ्रू द स्मार्ट टेक्नोलॉजी। हे साईं उन सां गॾोगॾु माइक्रोसॉफ्ट जो डिस्प्ले स्टेशन, हिन जा हाणे अॻिते फ्यूचर में अचनि था पिया साईं हे सन्हड़ा अहिड़ा, जीअं ट्रैवलिंग माण्हू बिज़नेस करे त उनखे वज़न वग़ैरह जो टेंशन न हुजे। हे साईं पूरो एप्पल जो प्रोडक्ट, एप्पल डेस्कटॉप, आईपैड प्रो, सेलफोन, 12 मिनी, 12 सादो, 12 प्रो, 12 प्रो मैक्स। इन जी छा क़ीमत आहे, इहे हिन वक़्तु लेटेस्ट आईफोन जा एप्पल वॉच आहे, हेडफोन्स साईं शइ अथव। तव्हां हिकु दफ़ो यूज़ कंदो ॾाढो मज़ो ईंदो अथव। ऐं उन सां गॾोगॾु अदा साईं हे आहे पूरो गेमिंग, अॻिते फ्यूचर हिन जो अचे थो। हाणे तव्हांखे मज़े जी शइ ॾेखारियां, हे साईं थ्रोन्स एयर जो पूरो सेटअप अथव। ऑर्डर नाउ हिते करे था सघो। ऐं हिन सां गॾोगॾु हे ॾिसो अदा, हे अंदरि पूरी चेयर, अॻ में त सिस्टम कंट्रोल साईं, उन खां पोइ हे पूरो साईं सेटअप अहिड़ो आहे, तव्हां अंदरि गेम कयो तव्हांखे ईअं लॻंदो त उन जहाज़ में वेठा आहियो। प्रेडेटर साईं हे गेम जेका दोस्त कहंदा आहिनि आइडियो, मूंखे हिन गेम जो एतिरो आइडियो न आहे, पर कमाल जी शइ आहे साईं, स्टेट ऑफ द आर्ट। 3 स्क्रीना लॻल आहिनि, कर्व ते वियो खेॾो, तव्हांखे ईअं लॻंदो हे पूरी साईं जहाज़ जी फील ॾींदी। हे पूरी रोटेशन, हे ॾिसो अदा, हे पूरो अदा पूरो जेको सेटअप आहे, पूरो साईं गेमिंग ॾिसो, पूरी साईं स्टेट ऑफ द आर्ट। ऐं इन सां गॾोगॾु साईं हे गेमिंग सेक्शन पूरो, निंटेंडोज़ वग़ैरह जेका गेम तव्हां चओ। ऐं उन सां गॾोगॾु हे सिस्टम्स, गेमिंग जा सिस्टम अदा। काफ़ी दोस्त हाणे चवंदा हूंदा साईं प्राइस, हे साईं प्राइसियूं अदा शेयर कंदा हलो, तव्हांजी महिरबानी थींदी। गेमिंग लैपटॉप्स शेयर कंदा हलो, शेयर खां बग़ैर ज़िंदगी अधूरी आहे अदा। हे पूरे जो पूरो साईं, हे ॾिसो, हे गेमिंग डेस्कटॉप्स पूरा, हेॾो अलॻि मथां प्राइस लिखियलु आहे डॉलर्स में। हे ॾिसो साईं, हाणे 6 लख रुपए जो लैपटॉप अथव हे पूरो, तक़रीबन टैक्स मिलाईंदासीं ओतिरा ई पैसा थी वेंदा। हे गेमियूं हे साईं बचड़ा, जीअं असां चवंदा आहियूं, बाबो पंहिंजे बचे खे, असां नंढा हूंदा हुआसीं इहे ईअं खेॾंदा हुआसीं। कुर्सियूं जीअं साईं गेमिंग जे लाइ चेयर ॻोल्हियूं पिया। हे ॾिसो सेटअप आहे, खेॾूं कयूं, हे पूरा साईं सेटअप। $300 जी टेबल आहे हिकिड़ी, सिस्टम्स अलॻि आहिनि, $1000 जो आहे को कीअं आहे। ऐं हे साईं वीडियो गेम नंढे लाइ खेॾंदा हुआसीं ॿार,
एप्पल होॾे अलॻि गेमियूं आहिनि वॾो आहे साईं घुमंदासीं त सॼी ज़िंदगी हिते गुज़री वेंदी हे सिस्टम साईं लैपटॉप सादा लैपटॉप हेॾां साईं डेस्कटॉप हे ॾिसो साईं $150 जो आहे ऐं हे बेसिक साईं तव्हांजो बेसिक नीड जो मॉनिटर अथव साईं सिस्टम अलॻि अथव हे मॉनिटर्स पूरा पिया आहिनि पसंदि कयो हेॾां अलॻि LCDयूं ऐं काफ़ी इहे साईं ओपन बॉक्स में बि मिलंदियूं आहिनि हे आउटडोर एक्टिविटी जा हे स्पीकर प्रो लेवल तव्हांखे ॾेखारिया आहिनि हे साईं वर्जिश मालिश जंहिं टाइम साईं अमेरिकन ब्रांड जो हे वॾे में वॾो मार्ट आहे तव्हां साइकिल ॾिसो साईं हे उहे साइकिलियूं अथव साईं मोटर साइकिलियूं हाणे $2100 $200 टैक्स मिलायो तक़रीबन 2500 हाणे 4.5 लख रुपए जी साइकिल अथव साईं हीअ प्रोफेशनल त साईं हे ॾिसो साइकिलियूं लखें रुपए जूं साइकिल हे प्राइस आहे त हिकु साइकिल जी लिखी पई आहे तव्हां ॾिसी था सघो कहिड़ी $2,500 जूं साइकिलियूं हे बैटरी बैंक हे अदा मोटर किट हिन ते आका विया घुमायो तव्हां पूरी फैमिली खे यानी हे साईं सोलो डबल ट्रिपल बैटरी बैंक्स ऐं साईं हे पूरो स्टोर हुयो तव्हांखे सॼो ओवरव्यू ॾिनोसीं ऐं हिन सां गॾोगॾु बसि साईं हाणे चेकआउट कराईंदासीं मथे अॻुड़ वियासीं त हाणे लही अचो हे स्नूकर पूल टेबल्स वग़ैरह गेमिंग ऐं हे सनो सुको सामान सनियूं सुकियूं शयूं हिते पैसा करायो थैंक यू फॉर शॉपिंग अस वॾी महिरबानी आहे पूरो साईं ॾिसो हे ठहियलु आहे पूरी फैमिली जे लाइ अचो गुलकारी वठो जेका शइ तव्हां वठणु चाहियो चेकआउट करे उन खां पोइ अदा इमेजिन हे ॾिसो अदा हिकु शइ हितां जी बहितरीनु हाई क्वालिटी हाई पेड अमेरिकन ब्रांड साईं अमेरिकन तव्हांखे ख़बर आहे पहिरें नंबर दुनिया में शयूं त साईं बसि हाणे वेंदे वेंदे जिथे हुजो ख़ुशि हुजो पर हुन खां अॻु में हिकिड़ो शेयर लाज़िम आहे शेयर कंदो तव्हांजी महिरबानी थींदी लख कुर्ब थींदा मोहबतूं आहिनि जीअं तव्हांजे लाइ अहिड़ी मथे मथे जूं वीडियोज़ खणी अचूं पिया ऐं उन सां गॾोगॾु तव्हांखे मौसम ॾेखारियां था मौसम कुझु बहितरीनु आहे ॿाहिरि अची वियासीं त साईं मास्क लही विया बाक़ी इहो हुयो साईं नेब्रास्का फर्नीचर मार्ट जेको तव्हांखे सॼो ॾेखारियोसीं ॿाहिरि उस लॻी पई आहे बहितरीनु हे साईं एॾो वॾो आहे होॾे पार्किंग आहे उहो साईं एंट्रेंस ऐं हीअ बि एंट्रेंस चेकआउट पर हिते आहिनि इन खां पोइ हे सॼो साईं अरे साईं जल्द मिलूं था पिया जल्द अज जल्द शेयर कंदा हलो तव्हांजी महिरबानी थींदी वरी जल्द मिलंदासीं दुआनि में यादि पंहिंजो ख़्यालु रखिजो पर शेयर ज़रूरी आहे।